हिन टाइम सिंध में हिंद में पूरे दुनिया में जिते हिंदू आहिनि उहे सभु ॾियारी जो त्योहार ॾियारी 5 ॾींहंनि जी त्योहार आहे। पहिरीं धनवंतरी वॾी ख़रीदारी थी वई आहे सोन चांदी जी। सोन चांदी केतिरो महांगो थी वियो आहे तॾहिं बि हुनजी अञा डिमांड तमामु वधीक आहे। नंढी ॾियारी वॾी ॾियारी उनखां पोइ त पाण कोन वेंदा आहिनि सिंधी पर हिते मल्हाइनि था भैया दूज गोवर्धन पूजा भैया दूज। ऐं सिंध में हिकिड़ी कहावत हुई ॾियारीअ जो ॾीओ ॿरियो नंढो वॾो चिबड़ मिठो माना चिबड़ माना कचरी उहो पाण मिठा थींदा आहिनि ॾियारीअ जो ॾीओ ॿरण सां। ऐं ॾियारीअ जो त्योहारु भॻवानु श्री राम रघुनाथ जी सिया राम दशरथ नंदन राम अयोध्यापति राम माता सीता के प्रिय राम और हम सब के आराध्य राम का विजय दिवस दशहरे के बाद और अयोध्या में जब उन्होंने पुनः सिंहासन पर बैठा तॾहिं ॾियारी मनाई वई। ॾियारी असांजे देश दुनिया में हिंदू में सभिनि खां वॾो त्योहारु आहे। ॾियारी असांजो तमामु राजा रानी कुझु बि चयो त्योहारु आहे। ऐं सिंध में असांजो तमामु वधीक ॾियारीअ जो त्योहारु मल्हाईंदा हुआ। हिते बि था मल्हाइनि पर असीं सिंध मां हिते इन करे आया आहियूं जो असीं सनातन धर्मी आहियूं। हिंदू धर्म में विश्वास था करियूं। पंहिंजी प्रॉपर्टी दुकान मकान ज़मीन जाइदाद सभु छॾे हिते आया आहियूं। असां अञा बि सिंध हिंद में फ़र्क़ु नथा सम्झूं छो त श्रद्धेय माननीय मोदी जी योजना सां ईंदड़ 10 साल जे अंदरि पंहिंजो देश सिंधुस्तान सिंधु मां हिंदू थियो सिंधुस्तान मां हिंदुस्तान थियो वापसि अखंड थींदो। असांजा 24 टुकड़ा न्यूज़ीलैंड ताईं ताशकंद ताईं त्रिनिदाद फिजी ताईं नेपाल सिक्किम भूटान पाकिस्तान बांग्लादेश सभु मिलाए करे उज़्बेकिस्तान कजाकिस्तान सभु मिलाए करे वापसि 10 साल जे अंदरि भारत अखंड थींदो। एतिरो न असांजी प्यारी सिंध जेका असांखां विछड़ी वई सा 10 साल जे अंदरि भारत में मिलंदी। माननीय मोदी जी माननीय श्रद्धेय मोदी जी जो प्रयास वॾो प्रयास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो असांजे देश खे हिंदुनि जी एकता खे अॻिते वधायूं। संघ मां मूल त संघ जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो स्वयंसेवक आहियां लॻभॻि 70 साल खां। ऐं उन खां पोइ मूंखे संघ घणे संगठन में कमु ॾिनो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंदू जागरण मंच भारतीय मजदूर संघ स्टेट ऑल इंडिया इंटरनेशनल हाणे बीजेपी में मां 2 भेरा विधायक रहियो आहियां रामगढ़ हरोड़ मां जिते सिंधियुनि भाउरनि खे गर्व थींदो फ़ख़्रु उर्दू शब्द आहे गर्व थींदो पर इन गर्व जी ॻाल्हि इहा आहे त उते न को हिकिड़ो सिंधी वोट न को सिंधी परिवार तॾहिं मां लॻातार विधायक रहियुसि। उते बहुतायत मुस्लमाननि जी आहे मेव समाज पर मां तॾहिं बि MLA रहियुसि। कांग्रेस जो कैंडिडेट बि मुस्लमान हो स्वर्गीय थी वियो श्री जुबैर खान उनखे माना 1 भेरा न 2 भेरा 3 भेरा रहियो। पहिरें भेरा उनजा 74,000 वोट ॿिए भेरा 80,000 टे भेरा 85,000 तॾहिं मां उनखां रहियो। पंहिंजो न को सिंध जो हुते वोट न को परिवार। ऐं इहा जीत मुंहिंजी हिंदू एकता हिंदू शक्ति जे करे थी। मुंहिंजो नारो हो तमामु ख़तरनाक भारत माता की जय जो नहीं बोले उसको लट दे गौ माता की जय जो नहीं बोले उसको लट दे हिंदीअ में। मां सॼे मेवात में अलवर या भरतपुर या हरियाणा मेवात सॼे मेवात में मां गौ रक्षा हिंदू रक्षा लाइ प्रसिद्ध आहियां। सिर्फ़ु मेवात में न राजस्थान में पूरे देश दुनिया में मुंहिंजा जेके वीडियो ऐं मुंहिंजा जेके भाषण उन में तमामु ख़तरनाक तरीक़े सां मां सनातन धर्म जो पक्षकार आहियां हिंदू धर्म जो पक्षकार आहियां। पर सिंध मां सिंध पहिरीं वरी दोहिरायां मां सिंधू मां हिंदू सिंधुस्तान मां हिंदुस्तान। असांखे गर्व हुअणु खपे त असीं सिंधी आहियूं। असांखे गर्व हुअणु खपे त असीं हिंदू आहियूं। असांखे गर्व हुअणु खपे त असांजो जनमु भारत माता
सिंधु माता सिंधु स्थान हिंदुस्तान में थियो। इन करे तव्हां सभिनी खे ॾियारीअ जूं वाधायूं ऐं वाधायूं लख लख न लख लख हाणे सिंध में रहिजे पाकिस्तान हाणे करोड़ करोड़ ऐं अरब अरब वाधायूं। तव्हां सभिनी खे नंढनि खे आशीर्वाद, वॾनि खे शुभकामना मंगल कामना मुंहिंजे तरफ़ां प्यार सां सभिनी खे चाहना। ऐं इन चाह जे करे मुंहिंजो नालो आहे भारत माता जी जय, हिंदुस्तान जी जय, सिंधुस्तान जी जय, पूरे सिंध जी जय, हिंद जी जय। जय हिंद, जय भारत।